तो प्यारी साध संगत सर्व गाल हिकड़ी नुक्ते में निभे थी। एक नुक्ते विच गल मुकदी है, एक नुक्ता जार पढ़ा जाए। सो को साधु महात्मा असी हिन अखन सां उनकी परखे न सकदासीं। भावें सोना अंदर है पर बिन दलाल वखार नहीं। जेतोणीक उहो प्रीतम तव्हांजे अंदर में आहे। गुरबाणी भी चवे थी, घट घट में हर जूअ से संतन कहो पुकार। त गुरु ग्रंथ साहिब सॼो ऐलान पर ऐलान करे रहियो आहे, तव्हांजे हृदय रूपी धरती जे अंदरि उहो वेठल आहे। पर कंहिं महात्मा जो बिज विझणु ज़रूरी आहे। छो त उहो बिज को सवा सतगुरु जी नज़र को सवा, यानी उहो जो कुदरती लॉ कानून आहे जंहिंखे बि मालिक मिलियो आहे। मुर्शिद पीरे मगा कामिल गुरु जे सदका ये गुर बिन घोर अंधारा है। विच आकाश चढ़े सूरज पर गुर बिन घोर अंधारा। गुर बिन राजे राणे जिते डूबाई नरक मंझारा रे। गुर बिन ज्ञान न होवे तो प्यारी साध संगत जितकत हौंदी हारा। कृष्ण दास जन सतगुर मिलिया तन का काज सवारा। यही गुरबाणी चवती तो जे सौ चंदा उगवें जे बराबर तव्हांजो गुरु ग्रंथ साहिब जे मथो अक़ीदो आहे, निश्चो आहे ऐं गुरु ग्रंथ साहिब जे लाइ इज़त आहे, मोहबत आहे। त ख़ुदि गुरबाणी चवे थी, जे सौ चंदा उगवें सूरज चढ़े हज़ार, एटे चानण होंदिया गुर बिन घोर अंधा। इहो ई कंहिं महात्मा ॿियनि बि चयो आहे त ॿुधो सुखनि सजन जा था वेद करनि वखियाल। ॿुधो सुखनि सजन जा था वेद करनि वखियाल। मोही तोही अंतर किसा इहो अथव गुरु ग्रंथ जो ज्ञान। हाणे तव्हां मुंहिंजे सवाल जो जवाबु ॾियो त गुरबाणी चवे थी त मोही तोही अंतर किसा इहो अथव गुरु ग्रंथ जो ज्ञान। चवंदा तो में ऐं हुन में को फ़र्क़ु न आहे। जल ते उपज तरंग जूं जॾहिं बिखे समार।